व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फ़ज़्कुरूनी अज़्कुरकुम वश्कुरूली वला तकफ़ुरून वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र वल अस्र इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति व तवासौ बिल हक़्क़ि व तवासौ बिस्सब्र सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सब सलाह शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मिय्य व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अदद खल्क़िका व रिज़ा नफ्सिका व ज़िन्नत अर्शिका व मिदाद कलिमातिक व अदद कुल्ल मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। मुझा प्यारा मुसलमान दोस्तों, अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां असां समूरन जे मथां पंहिंजी ख़ुसूसी मेहरबानी फरमाई आहे जो सुबह खां वठी हिन महल ताईं मालिकुल मुल्क तव्हांखे क़ुरान मजीद जे ॿुधण ऐं असांखे ॿुधाइण जी तौफ़ीक़ नसीब कयो। दुआ है त रब्बुल आलमीन तव्हांजे ॿुधण असांजे ॿुधाइण खे पंहिंजे दरबार में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। हिकिड़ा इनाम अहिड़ा आहिनि जेके महिनत करे हासिल कबा आहिनि, ॿिया इनाम अहिड़ा आहिनि जेके महिनत सां न मिलंदा आहिनि, रब जे फज़्ल करम। उहे इनाम जेके रब जे फज़्ल करम सां मिलंदा आहिनि, उन्हनि इनामनि मां हिकिड़ो इनाम शहादत बि आहे। शहादत जो इनाम जंहिंजे लाइ रब चाहींदो आहे उनखे मिलंदो। शहादत एॾो वॾो इनाम आहे जो महबूब जे साहबनि बि दुआ घुरी त असांखे मौत मिले त शहादत बि मिले। महबूब जे अहल बैतनि दुआ घुरी त असांखे मौत मिले त शहादत बि मिले। तव्हां बि अॼु पंहिंजे दिल में पको अज़म कयो त मौत मिले त शहादत। छो त हिन ॻाल्हि जो त तव्हां असां सभु यकीन रखूं था त मौत अचणी आहे। पोइ अहिड़ी मौत छो न अचे जो न क़बर में हिसाब न हशर में हिसाब, पर शहीद जॾहिं उथे त मालिकुल मुल्क ऐलान फरमाए त ताराज़ू टंगी पई आहे, अमलनामा तोरियां थो, पर शहीद तुंहिंजा कोन तोरींदी, तूं बिना हिसाब जे जन्नत में हले। पर अकेलो न, अकेलो न, 70 माण्हू ॻोल्हिया तुंहिंजे सदके तोसां गॾाए उन्हनि खे जन्नत में मोकिले छॾिया। शहादत एॾो वॾो अज़म। सॼो ॾींहुं तफ़सीली तक़रीर ॿुधी अथव। मुख़्तसर 2 अर्ज़ करणा आहिनि। हिकिड़ो त पहिरीं आयत जेका तव्हांजे साम्हूं पढ़ियमि, उन में अल्लाह पाक फरमाए थो त मूंखे यादि कयो त मां बि तव्हांखे यादि कयां। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मुस्तफ़ा करीम जे सहाबी सॻोरे 23 सुवाल कया। 23 कंज़ुल उम्माल में लिखियल। उहे 23 न बयान करे सघिबा न वक़्त या। ॿ तव्हांखे ॿुधाईंदुमि, 2 सिर्फ़। हिकिड़ो सुवाल कई त साईं मां रब जो प्यारो बानो कीअं थियुमि, मां रब पाक जो प्यारो बानो कीअं थींदुमि, कहिड़ो कमु कयां। महबूब करीम फरमायोसि त अल्लाह जो ज़िक्र कर,
ऐं तुंहिंजी ज़ुबान ते हमेशह अल्लाह जो ज़िक्र हुजे, तुंहिंजी ज़ुबान अल्लाह जे ज़िक्र सां आली हुजे। जेतिरा बि ज़िक्र आहिनि उन्हनि मां अफ़ज़ल ज़िक्र महबूब ॿुधायो आहे ला इलाहा, सभई चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मवाहिबुल लदनिया हदीस जो किताब आहे, उन में लिखी पई आहे हदीस। महबूब फरमाइनि था जेको मुंहिंजो उम्मती इन कलमे खे 24 कलाकनि में 100 दफ़ा पढ़ंदो, क़यामत जे ॾींहुं उथंदो, उनजो चहिरो चोॾीअ जे चंड वांगुरु चमकंदो। मां त दोस्तनि खे अर्ज़ु कंदो रहंदो आहियां त निमाज़नि खे 100 दफ़ा पढ़नि त सफ़ा सवलो आहे, हर निमाज़ खां पोइ 20 दफ़ा। ईअं न त राति जो बिस्तरे ते वेही तस्बीह खणी 100 दफ़ा। जॾहिं तव्हां असांजे ज़ुबान ते इहो कलमो पको थी वेंदो त इंशा अल्लाह ताला मरंदे घड़ी असांजे ज़ुबान ते इहो कलमो जारी थींदो। महबूब फरमायो जंहिं मुंहिंजे उम्मती जे ज़ुबान ते इहो कलमो जारी थियो, मां उनखे फ़तवा थो ॾियां त दख़ल जन्नत, इहो जन्नत हिकु अर्थ इहो खनो। अल्लाह चए थो मूंखे यादि कयो त मां तव्हांखे यादि, अलाह खे यादि न कबो त अलाह चए थो मां बि न कंदुमि, तव्हां यादि कयो त मां बि यादि कयां। वशकुरूली मुंहिंजो शुक्र कयो, नाशाकिरी न कयो। ॿी सूरत तव्हां ॼाणो पढ़ियुमि असर। 4 इमाम आहिनि फ़िक़ह जा, उन मां हिकिड़ो इमाम आहे इमाम शाफ़ी रहमतुल्लाह। उहो फरमाए थो त अल्लाह ताला जेकॾहिं सॼे क़ुरान जे एवज़ सिर्फ़ इहा सूरत नाज़िल करे हा त बि महबूब जे उम्मत लाइ काफ़ी। वल असर, इन में अल्लाह साईं फरमायो त इंसान टोटे में, पर जंहिंमें 4 ॻाल्हियूं आहिनि। 4 मां त ईअं दोस्तनि खे अर्ज़ु कंदो आहियां त 4 अलाह खे ॾाढा प्यारा आहिनि। वक़्त जी गुंजाइश न आहे। तरफ़ घणा आहिनि? अब तव्हां असांजे खट में पावा घणा आहिनि? वॾा आसमानी किताब, महबूब जा यार 4। त अल्लाह चए थो जेको मुंहिंजो मानो 4 अमल कंदो इहो कामयाबु। इल्लल्लज़ीन आमनू, ईमान, अमल सालिह, वतवासो बिल हक़, हक़ जी वसीयत करणु, वतवासो बिल सब्र, सब्र जी वसीयत करणु। अॼु अज़म कयो त सचा हुसैनी थींदासीं। सचो हुसैनी उहा जेको 5 वक़्त निमाज़ पढ़े। अॼु अज़म कयो जो 5 वक़्त निमाज़ पढ़ंदासीं। सचो हुसैनी उहा जेको हे क़ुरान सिखे। मां त ईअं चवंदो आहियां त महबूब फरमा जंहिं मुंहिंजे उम्मती जे सीने में क़ुरान कोन्हे इहो वैरान घर आहे। सॼो क़ुरान नथा पढ़ी सघो, उमिरि तव्हांजी वधी वई आहे, 2 सूरतूं क़ुरान में सिखो। 114 सूरतूं क़ुरान में, अलहम्द शरीफ़ ऐं कुलवल्लाह। कुलवल्लाह अल्लाह खे ॾाढो प्यारो अथव, ॾाढो। हज़रत अली साईं खे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमा अली चई जी मुंहिंजा साईं 5 कम ॿुधायूंसि। 5 ई कोन ॿुधाऊं, 2 ॿुधाईंदो वञो। हिकिड़ो तव्हांखे अर्ज़ु कयुमि त नबी साईं उनखे फयो हमेशह तूं ज़िक्र कर। ॿियो अर्ज़ु कई त वाखे अल्लाह साईं जो एहसान कीअं हासिलु थींदो। नबी साईं फरमायो त अल्लाह जी इबादत कर, ॼण अल्लाह खे ॾिसे। इहो तोखे दर्जो हासिलु नथो थिए त इहे सम्झ अल्लाह मूंखे ॾिसे थो। 2 ॻाल्हियूं पूरियूं थियूं। हज़रत अली साईं खे 5 ॻाल्हियूं चयूं, उन मां बि 2 ॿुधायूं। हिकिड़ो फरमायुसि त राति जो सुम्हण महल 4000 दिरहम अल्लाह जे रस्ते में ख़र्च करे पोइ सुम्ह। हाज़ुर अटकल सटकल असां वटि आहे, हुते कोन्हे, हुते हाज़ुर हो। फरमायुसि त 4 दफ़ा अलहम शरीफ़ पढ़ंदो कर, ॼण पोइ 4000 दिरहम अल्लाह जे रस्ते में ख़ैर। ॿियो फरमायुसि त क़ुरान जो ख़तम पढ़ी पोइ सुम्हंदो कर। अर्ज़ु कई हाज़ुर, फरमायो सवलो करे थो ॼण 3 दफ़ा कुल अल्लाह पढ़ंदो कर, तुंहिंजे खाते में सॼे क़ुरान ॾिस। आवा सवलियूं ॻाल्हियूं ॾुखियूं।
महबूब फरमा जेको मुंहिंजो उम्मती 5 वक्त नमाज़ पढ़ंदो उन 5 ई उज़वा 24 जे चंड वांगुरु चमकंदा हौज़े कौसर ते वठी उन जो पाणी पीआरींदोमांसि हिकिड़ो ढुक पीअंदो 50,000 वरे ते उञ न लॻंदो। आख़िरी अर्ज़ आख़िरी आवाज़ शहादत जो दर्जो तव्हांखे खपे। शहादत जो दर्जो तव्हांखे घर वेठे हासिल थींदो। थोरी मेहनत आहे थोरो फरमायो मन अहब सुन्नती फ़क़द अहबनी व मन अहबनी कान मई फिल जन्ना वफ़ी रिवायत उखरा मन अहया सुन्नती इंद फसाद उम्मती फलहु अज्र मियत शहीद। महबूब फरमाया जंहिं मुंहिंजे उम्मती मुंहिंजे सुन्नत सां प्यार कयो उन मां सां प्यार जंहिं मां सां प्यार कयो मां सां जन्नत में गॾु हूंदो। ॿी हदीस पाक में फरमायो जंहिं मुंहिंजे सुन्नत खे ज़िंदा कयो जॾहिं मुंहिंजी उम्मत छॾे ॾिनो उन जे खाते में 100 शहीदनि जो सवाल। अवा हे कंहिंजी सुन्नत आहे? थोरो ॻाल्हायो। सिर्फ़ु नबी पाक जी न 1.25 लख नबी 1.25 लख नबियनि जी सुन्नत अथव। 1.25 लख नबी ऐं क़बर जो शनाख्ती कार्ड अथव। क़बर में शनाख्ती कार्ड खपे बाबा। हे क़बर जो शनाख्ती कार्ड अथव। अॼु अज़म कयो खोड़ दोस्त अहिड़ा आहिनि जिन जी गिटनि जी ॾाढी अछी थी वई आहे। मुस्तफ़ा फरमायो त अल्लाह ताला फरमाए थो जॾहिं बाने खे अल्लाह साईं फरमाए थो त मुंहिंजे बाने खे जॾहिं अछा वार ईंदा आहिनि त मूंखे हया थींदी। ख़ासि तौर ते मां अछनि वारनि खे अर्ज़ु कंदुमि त अज़म कयो त हिन चेहरे ते महबूब जे सुन्नत खे सजाईंदासीं। दुआ आहे अल्लाह ताला तव्हां असां खां ॿिन्ही जहाननि में राज़ी थी पवे। तव्हां असां खां उहे कमु कराए जिन मां राज़ी हुजे उहे न कराए जिन मां नाराज़ हुजे। जॾहिं मारे त ज़ुबान ते कलमो पाक जारी फरमाए उथारे त हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शफ़ाअत नसीब फरमाए। अज़ाब क़बर अज़ाब हशर अज़ाब कुल सरात अज़ाब जहन्नम खां बचाए जन्नतुल फिरदौस जो हक़दार बनाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।